ॾहें क्लास जी मैथ जेकी आहे उन में चैप्टर नंबर 2 ठीक है। हाणे जेको 9 ऐं 10 क्लास 9th ऐं 10th क्लास 9 क्लास ऐं 10 क्लास में ॿिन्हिनि में माना या लाज़मी थी वई आहे त मैथमेटिक्स जेकी आहे उहा पढ़ायो। त अॼु पाण चैप्टर 2 जेको आहे उहो सिस्टम ऑफ रियल नंबर एक्सपोनेंट ऐं उन जो रेडिकल इहो चैप्टर जो नालो आहे। उन में एक्सरसाइज 2.2 जेकी आहे उहा पाण अॼु हल करियूं था। क्वेश्चन जेको ॾिनल आहे write down the base exponent each of these following ठीक है। हाणे पहिरीं क्वेश्चन छा थो चवे तो क्वेश्चन में चलो बेस ऐं एक्सपोनेंट कढो ठीक आहे। हेठनि मां जेके बि लिखो तव्हां बेस ऐं एक्सपोनेंट जेके आहिनि उहे मालूम कयो। त हाणे हिते पाण सवाल पाण लिखूं था 7 पावर 15 ठीक है। हाणे जेको हिन में बेस ऐं एक्सपोनेंट ॻोल्हियो ठीक है। त तव्हांखे ख़बर हुअण घुर्जे त हेठी जेकी रक़म हूंदी आहे हीअ ठीक आहे इहा हमेशह बेस हूंदी आहे। छा हूंदी आहे? बेस हूंदी आहे। ऐं मथियों जेको पावर आहे इनखे असां एक्सपोनेंट चवंदा आहियूं ठीक आहे। छा चवंदा आहियूं? एक्सपोनेंट ठीक आहे। हिन पावर हिनखे असां पावर या एक्सपोनेंट चवंदा आहियूं। समझी आ ॻाल्हि या समझायां? 7 जेको आहे असांजो बेस आहे। मथे जेको 7 जे मथां रखियल आहे पावर जेको आहे उहो असांजो एक्सपोनेंट 15 आहे ठीक है। समझी आ? सवा 16 सवाल है। वरी ॿियो क्वेश्चन पाण करूं था -189 ठीक आहे। मथां जेको पावर आहे उहो 10 आहे। ऐं तव्हां ॿुधायो कीअं थींदो? सवा इज़ी आहे। ही जेको आहे छा आहे? बेस आहे -189 ठीक आहे इहो बेस आहे। एक्सपोनेंट पावर जेको आहे उहो छा आहे? 10 आहे ठीक आहे। मथां जेको पावर आहे उहो इन जो एक्सपोनेंट आहे माना पावर आहे। समझी आ हूंदा? वरी ॿियो क्वेश्चन कयूं था हिकिड़ो 108 इन जे मथां पावर जेको आहे 64 आहे ठीक आहे। माना हाणे ही जेको बेस आहे 108 छा आहे? पाण चवंदा 108 जेको आहे बेस आहे हिन जो बुनियाद आहे। बाक़ी मथां जेकी पावर ॾिनल आहे जेकी सघ ॾिनल आहे उनखे असां अंग्रेजी में एक्सपोनेंट बि चवंदा आहियूं। त असांजो एक्सपोनेंट जेको आहे उहो 64 आहे। समझी आ ॻाल्हि या समझायां? सफ़ा इज़ी आहे। सवा 16 थोरो समझबो कीअं थींदो ठीक आहे। वरी तव्हांखे थोरो सम्झायां त ही जेको 7 आहे 7 जे मथां पावर ॾिनल आहे 15 ॾिनल आहे। मिसाल तौर ही एस आहे। एस जे मथां जेकॾहिं पावर 2 हुजे हाणे हिन जो मतिलबु छा आहे त माना एस 2 दफ़ा मल्टीप्लाई थींदो। एस मल्टीप्लाई एस ठीक है। समझी आ? जेकॾहिं हिते 3 हुजे हा त 3 एस अची वञंदो आहे ठीक है। हाणे मिसाल तौर मुंहिंजो नालो मुनीर आहे। मुनीर ते पावर 4 आहे त तव्हां छा कंदा? मुनीर मल्टीप्लाई मुनीर मल्टीप्लाई मुनीर मल्टीप्लाई मुनीर करेगा 4 दफ़ा मुनीर जेको आहे उहो ज़र्ब थींदो मल्टीप्लाई थींदो। सवा 16 इज़ी आहे ठीक आहे। समझी आ हूंदा?